ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ 10/1/2024। अॼु मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठी मीठी ॿार अल्लाह बे बाप वरसो यादि रहे त ख़ुशी जो पारो चढ़ंदो। इहा ॾाढी सहज सेकेंड जी ॻाल्हि आहे। प्रश्न आहे, बेअंत ख़ुशी कंहिं ॿारनि खे रहंदी? सदा ख़ुशी जो पारो चढ़ो रहे हुनजो साधन छा आहे? उत्तर आहे, जो ॿार अशरीरी ठहिण जो अभ्यास कंदा आहिनि, बाप जो ॿुधाईंदा आहिनि, उनखे सुठी रीति धारण करे ॿियनि खे कराईंदा आहिनि, हुननि खे ई बेअंत ख़ुशी रही सघंदी आहे। ख़ुशी जो पारो चढ़ो रहे इन जे लाइ अविनाशी ज्ञान रत्ननि जो दान कंदा रहो, ॾाढनि जो कल्याण कंदा रहो। सदा इहा स्मृति रहे कि असां हाणे सुख शांति जी चोटी ते वञूं था त ख़ुशी रहंदी। सदा इहा स्मृति रहे कि असां हाणे सुख ऐं शांति जी चोटी ते वञूं था, हिन करे त ख़ुशी रहंदी। ओम शांति। बाप दादा जो वीचार आहे कि सेकेंड में ॿारनि खे लिखवाए करे वठे कि कंहिंजी यादि में वेठा आहियो। बाप दादा जो वीचार आहे कि सेकेंड में ॿारनि सां लिखवाए करे वठे कि कंहिंजी यादि में वेठा आहे। इहा लिखण में कोई टाइम न लॻंदो आहे। हर हिकु सेकेंड में लिखी करे बाबा खे ॾेखारे, सभिनि लिखी करे बाबा खे ॾेखारियो, पोइ बाप दादा बि लिखियईं। बाबा जो लिखियईं सो कोई न लिखियईं। बाबा लिखियईं अलफ़ ऐं बे। कंहिंजी यादि में वेठा आहियो त बाबा लिखियईं अलफ़ ऐं बे। केतिरो सहज आहे न। अलफ़ माना बाबा, बे माना बादशाही। बाबा पढ़ाईंदा आहिनि ऐं तव्हां राजे प्राप्त कंदा आहियो। ॿियो जास्ती लिखण जी दरकार न आहे। तव्हां त लिखण में 2 मिंट लॻायो। अलफ़ बे सेकेंड जी ॻाल्हि आहे। सन्यासी सिर्फ़ु अलफ़ खे यादि कंदा आहिनि। तव्हांखे बादशाही बि यादि आहे न। यादि जी आदत पइजी वेंदी आहे, बुद्धि में वेंदो आहे त ख़ुशी जो पारो चढ़ंदो आहे न। अलफ़ जो अर्थ केतिरो वॾो हाईएस्ट चोटी आहे। हुननि खां मथे ॿी कोई चीज़ आहे न। रहण जो स्थान बि ऊच ते ऊचो। सेकेंड में जीवन मुक्ति जीवन मुक्ति जो अर्थ बि कोई न ॼाणंदो आहे। हुननि जो बि ज़रूरु अर्थ हूंदो न। ॿार पैदा थींदा आहिनि त लिखंदा आहिनि एतिरा घंटा, एतिरा मिंट, एतिरा सेकेंड थियो आहे। कोई बि ॿार पैदा थींदो आहे त ईअं लिखंदा आहिनि न, टिक टिक हलंदी रहंदी आहे। टिक थी अलफ़ बे, हिकु बसि सेकेंड बि न लॻंदो। कि चइण जी बि दरकार न आहे। यादि त आहे ई न। तव्हां ॿारनि जी एतिरी सुठी अवस्था हुजणी खपे, परंतु उहा तॾहिं थींदी जॾहिं यादि रहंदो। हिते वेठा आहियो, बाप ऐं राजा जी यादि रहणी खपे। बुद्धि ॾिसंदी आहे, जंहिंखे दिव्य दृष्टि चइबो आहे न। आत्मा बि ॾिसंदी आहे। आत्मा खे, बाप खे आत्मा ही यादि कंदी हूंदी न। बाबा खे आत्मा ई यादि कंदी हूंदी। बाबा चवनि था, ॾिसो बुद्धि ॾिसंदी आहे, जंहिंखे दिव्य दृष्टि चइबो आहे। असां बुद्धि द्वारा ॾिसी सघंदा आहियूं। आत्मा बि ॾिसंदी आहे। आत्मा बाप खे आत्मा यादि कंदी आहे। तव्हां बि बाप खे यादि करो त राजा जी इकट्ठी यादि ईंदी। बाबा खे यादि करो त राजा जी इकट्ठी यादि ईंदी न। केतिरी देरि लॻंदी आहे। हिते बि यादि में वेंदा आहियो त ॾाढा गदगद थी वेंदा आहियो न। बाबा बि हिन ख़ुशी में वेंदो आहे। बाबा खे हितां जी कोई ॻाल्हि यादि ई न आहे। बाबा खे हितां जी कोई ॻाल्हि यादि ई न आहे। बाबा यादि कंदा आहिनि हुतां जी ॻाल्हियुनि खे। जॾहिं असांखे राजा ई पद प्राप्त थींदो त बाबा हुतां जी ॻाल्हियुनि खे यादि कंदा आहिनि। कीअं हुते महिलादी ठाहींदासीं, कीअं रस, इहे सभु हुते छा छा हूंदो। बाबा ऐं राजा ई जीअं कि दर ते बीठा आहिनि। राजा, बाबा ऐं राजा ई जीअं कि दर ते बीठा आहिनि। बाप चवंदा आहिनि तव्हां ॿारनि जे लाइ राजा ई खणी आयो आहे। तव्हां सिर्फ़ु यादि न कंदा, इन करे ख़ुशी न चढ़ंदी आहे। तव्हां उठंदे वेंदे पंहिंजी खे आत्मा सम्झो ऐं मुंहिंजे बाप ऐं वरसे खे यादि करो
केतिरो ऊचो स्थान आहे जिते तव्हां रहंदा आहियो न। दुनिया थोरी ॼाणदी आहे। मनुष्य मुक्ति में वञण जे लाइ केतिरो मथो मारंदा आहिनि। हाणे मुक्तिधाम आहे किथे? तव्हां सम्झंदा आहियो आत्मा त रॉकेट आहे। आत्मा त हिकु रॉकेट आहे। उहो माण्हू चांद ताईं वेंदा आहिनि त आहे पोइ पोलार। उहो माण्हू चांद ताईं वेंदा आहिनि पोइ आहे पोलार। तव्हां त पोलार खां बि ऊंच हली वेंदा आहियो। चंद्रमा त हिन दुनिया जो आहे न। चइबो आहे न सूर्य चांद खां परे, आवाज़ सां बि परे, हिन शरीर खे छॾे रहणो आहे। तव्हां ईंदा आहियो स्वीट साइलेंस होम खां। अचण वञण में टाइम न लॻंदो आहे। पंहिंजो घर ई त आहे। हिते त किथे बि वञो त टाइम लॻंदो आहे। आत्मा शरीर छॾंदी आहे त सेकेंड में किथां जी किथे हली वेंदी आहे। हिकु शरीर छॾे ॿिए में प्रवेश कंदी आहे त पंहिंजे खे आत्मा सम्झणो आहे। तव्हां ॾाढा ऊच चोटी ते वेंदा आहियो न। मनुष्य शांती चाहींदा आहिनि। शांती जी हाईएस्ट चोटी आहे निराकारी दुनिया, जिते कोई आवाज़ ई न ईंदी आहे। ऐं सुख जी बि हाईएस्ट चोटी आहे स्वर्ग। ऊच ते ऊच खे टावर चइबो आहे न। त शांती जी हाईएस्ट चोटी निराकारी दुनिया, सुख जी हाईएस्ट चोटी आहे स्वर्ग। तव्हांजो घर बि केतिरो ऊचो आहे न। दुनिया वारा कॾहिं हिन ॻाल्हियुनि ते ख़्यालु न करे सघंदा आहिनि, ख़्यालु न कंदा आहिनि। उन्हनि खे ॻाल्हियूं सम्झाइण वारो कोई आहे न। उन्हनि खे चइबो आहे शांती जो टावर। मनुष्य त चईंदा रहंदा आहिनि विश्व में शांती थिए, परंतु हिन जो अर्थ न ॼाणंदा आहिनि कि शांती किथे आहे। ये लक्ष्मी नारायण सुख जे टावर में आहिनि। हुते कोई लोभ लालच न आहे। हुतां जो खान पान ॻाल्हाइण ॾाढो रॉयल हूंदो आहे। पोइ सुख बि हाईएस्ट आहे न। पोइ सुख बि हाईएस्ट आहे। हुते खान पान बोल चाल केॾो रॉयल हूंदो आहे न। हुते सुख बि ॾाढो हाईएस्ट आहे। उन्हनि जी महिमा ॾिसो केतिरी आहे न। छो जी उन्हनि ॾाढी महिनत कई आहे। इहे हिकु न आहे, सॼी माला ठहियलु आहे न। वास्तव में नवरत्न ॻायल आहिनि। ज़रूरु उन्हनि गुप्त महिनत कई हूंदी। बाप ऐं वरसे जी यादि रही तॾहिं त विक्रम विनाश थींदा न। परंतु माया यादि करणु न ॾींदी आहे। कॾहिं काम, कॾहिं क्रोध ॾाढा तूफ़ान में लाहींदी आहे न। बाबा चईंदा आहिनि कॾहिं काम, कॾहिं क्रोध ॾाढा तूफ़ान में लाहींदी आहे। पंहिंजी नब्ज़ ॾिसणी खपे। नारद खे बि चइनि शक्ल ॾिसो त उहा अवस्था हाणे आहे न, ठाहिणी खपेसि, ठाहिणी आहे असांखे उहा अवस्था हाणे ठाहिणी आहे। त पंहिंजी नब्ज़ ॾिसणी आहे। नारद खे बि चई शक्ल त ॾिसो त उहा अवस्था हाणे आहे न, असांखे अहिड़ी अवस्था ठाहिणी आहे। कहिड़ी? लक्ष्मी नारायण जहिड़ी ठहिण जी। बाबा एम ऑब्जेक्ट ज़रूरु ॿुधाईंदा आहिनि। अंदरि में पुरुषारत कंदा रहो। अॻियां हली उहा अवस्था तव्हांजी थींदी। अशरीरी रहण जी प्रैक्टिस करणी आहे। हाणे वञिणो आहे वापसि पंहिंजे घर। बाबा चए थई मूंखे यादि करो। यादि न कंदा आहियो त सजायूं बि ॾाढियूं खाइणी पवंदियूं। पोइ तव्हांजो पद बि कमु थींदो। इहे ॾाढी सूक्ष्म ॻाल्हियूं आहिनि। उहो माण्हू साइंस में केतिरो डीप वेंदा आहिनि, छा ठाहींदा रहंदा आहिनि। उहो बि संस्कार त खपनि न, त पोइ हुते बि वञी करे इहे चीजूं ठाहींदा। सिर्फ़ु इहा दुनिया बदिली थियणी आहे। हितां जा संस्कार अनुसार ई हुते वञी करे जनम वठंदासीं। जीअं लड़ाई वारनि जी बुद्धि में लड़ाई जा संस्कार रहंदा आहिनि न, त उहे संस्कार खणी वेंदा आहिनि। लड़ण बग़ैर उहे रही न सघंदा आहिनि। ऑफिसर वटि क्यू लॻी रहंदी आहे। भर्ती कंदे समय जांच कंदा आहिनि कोई बीमार त न आहे, अखि कन आदि सभु ठीकु आहे। लड़ाई में त सभु ठीकु खपे न। हिते बि ॾिसबो आहे कि केरु विजयमाला जो दानो ठाहींदो। हिते बि ॾिसबो आहे कि केरु विजयमाला जो दानो ठाहींदो। तव्हांजे पुरुषारत करे कर्मातीत अवस्था खे पाइणो आहे। आत्मा अशरीरी आहे ऐं अशरीरी थी करे ई वञिणो आहे। हुते शरीर सां कोई संबंध न आहे।
परम धाम में असांजो शरीर सां कोई संबंध न आहे, सभु निराकारी दुनिया आहियूं। अशरीरी हिकु छोटी सी बिंदी सितारे मिसल मथे लटकी हुई रहंदियूं। अशरीरी ठहिणो आहे न, आत्मायूं हुतां खां ईंदियूं आहिनि, अची करे शरीर में प्रवेश कंदियूं आहिनि। शरीर ढेर जी ढेर आत्मायूं ईंदी रहंदियूं आहिनि, सभिनि खे पंहिंजो पंहिंजो पार्ट मिलियो आहे न। जो नई पवित्र आत्मा ईंदी उनखे ज़रूरु पहिरों सुख मिलणो आहे न, हिन करे उनजी महिमा थींदी आहे। वॾो झाड़ आहे न, केतिरी नामी ग्रामी वॾा माण्हू आहिनि, पंहिंजी पंहिंजी ताक़त अनुसार ॾाढो सुख में हूंदा आहिनि। त हाणे ॿारनि खे महिनत करणी आहे, कर्मातीत अवस्था में पवित्र थी करे वञिणो आहे। बाबा चवनि था कि हाणे ॿारनि खे महिनत करणी आहे, कर्मातीत अवस्था में पवित्र थी करे ई असां सभिनि खे वञिणो आहे। पंहिंजी चाल खे ॾिसणो आहे, कंहिंखे दुख त न ॾींदा आहियूं। बाप केतिरो मिठो आहे, मोस्ट बिलवेड बाबा आहे न असांजो। त ॿारनि खे बि अहिड़ो मोस्ट बिलवेड अर्थात मिठो मिठो ठहिणो आहे। कल्ह बि बाबा चई न, असांजा बोल ॾाढा निर्माण पूर्वक ऐं महानता, इन्हनि सभिनि स्नेह, अथॉरिटी, सत्यता जा बोल हुजनि। त बाबा चवनि था, इहे त तव्हां ॿार ॼाणंदा आहियो कि बाप हिते आहे। मनुष्य खे थोरी मालूम आहे कि बाप हिते स्थापना करनि था, पोइ बि जन्मांतर उनखे यादि कंदा रहंदा आहिनि। मनुष्यनि खे थोरी मालूम आहे कि बाप हिते स्थापना था करनि, पोइ बि जन्मांतर यादि कंदा रहंदा आहिनि। हाणे बाबा त हिते आहे न, त जेको माण्हू असां सां गॾु आहे, भले बाबा अशरीरी आहे लेकिन जीअं तन में आयो हुनजो एड्रेस ॿुधायो अथई न। त हाणे हुन सां मिलणो खपे या अञा ताईं उन्हनि खे यादि ई करिणो खपे। शिव जे मंदर में वञी करे केतिरी पूजायूं कंदा आहिनि, केतिरी ऊची चोटी ते बद्रीनाथ आदि जे मंदर में वेंदा आहिनि, केतिरा मेला लॻंदा आहिनि। शिव जी ॾाढो मिठो आहे न, शिव बाबा ॾाढो मिठो आहे न, इन करे माण्हू उन्हनि वटि परे परे बद्रीनाथ, केदारनाथ, अलाए किथे किथे वेंदा रहंदा आहिनि उन्हनि सां मिलण लाइ। लेकिन बाबा त मंदरनि में थोरी आहे। बाबा त चवंदा आहिनि, मां त परमधाम जो रहण वारो, हिन समय हिन सृष्टि ते ब्रह्मा जी तन में आयल आहे, एड्रेस ॿुधाए छॾी। त तव्हां हुन में मूंखे यादि करो त मां तव्हां सां मिली सघंदमि न। बाबा ॾाढो मिठा आहिनि न, ॻाईंदा बि आहिनि, उच ते उच भॻवानु, बुद्धि में निराकार जी यादि ईंदी न। निराकार त आहे ई, पोइ ब्रह्मा विष्णु शंकर आहे, उन्हनि खे भॻवानु न चईंदासीं। हाणे तव्हां ॿार सम्झंदा आहियो कि असां ई सतोप्रधान देवता हुयासीं। जॾहिं असां विश्व जा मालिक हुयासीं त एतिरा ढेर मनुष्य न हुया, थोरा सा ई मनुष्य हुया, बाक़ी सभु आत्मायूं मथे बाबा सां गॾु हुयूं। सिर्फ़ु भारत में ई हिननि जो राज्य हुयो, बाक़ी सभु हली वेंदा आहिनि शांति धाम। इहे सभु तव्हां ॾिसंदा रहंदा, हिन में ॾाढी विशाल बुद्धि खपे। हुते तव्हांखे पहाड़ी आदि ते वञण जी दरकार न आहे, हुते कोई बि एक्सीडेंट आदि न थींदो आहे। उहा आहे ई वंडर ऑफ स्वर्ग। जॾहिं उहा स्वर्ग जो वंडर न आहे त माया जा वंडर्स ठहींदा आहिनि। इहे ॻाल्हियूं दुनिया वारा न सम्झी सघंदा आहिनि। हाणे तव्हां स्वर्ग में वञण लाइ पुरुषार्थ था करो। हाणे असां हुन स्वर्ग में वञण लाइ पुरुषार्थ था करूं। उहो आहे ई सुख जो टावर, इहा आहे दुख जो टावर। लड़ाई में केतिरा मनुष्य रोज़ु मरंदा आहिनि, पोइ जन्म बि थींदो आहे न। ॻाईंदा आहिनि, ईश्वर जो अंत न पाईंदा आहियूं। हाणे ईश्वर त बिंदी आहे, हुनजो अंत छा पाईंदव। बाप छोजी बाबा में अथाह किरनियूं आहिनि। बाप चईंदा आहिनि, हिन रचना जे आदि मध्य अंत खे कोई न ॼाणंदो आहे। साधु संत कोई रचना जे अंत खे पाए न सघनि।
तव्हांखे बाप पढ़ाईंदा आहिनि, हिन खे पढ़ाई चइबो आहे न। सृष्टि चक्र जे राज खे तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो। उहो त चईंदा आहिनि असां न ॼाणंदा आहियूं, या त लाखों वर्ष चई छॾंदा आहिनि। सृष्टि जे चक्कर खे कई माण्हू चईंदा आहिनि की असां न ॼाणंदा आहियूं, या त चई छॾंदा आहिनि लाखों वर्ष। हाणे बाप सम्झाईंदा आहिनि इहे जो कुझु तव्हां हिते ॾिसंदा आहियो इहा हुते न रहंदो। स्वर्ग आहे टावर ऑफ सुख, हिते आहे दुख ई दुख। अचानक मौत अहिड़ो ईंदो आहे जो सभु ख़तमु थी वेंदा। मौत ॾिसणु मासी जो घर न आहे, हिनखे चइबो आहे दुख जी चोटी। मौत ॾिसणु कोई मासी जो घर न आहे, हिनखे चइबो आहे दुख जी चोटी। उहा आहे सुख जी चोटी। बसि टियों अक्षर न आहे, दुख जी चोटी ऐं सुख जी चोटी। बसि टियों अक्षर न आहे। तव्हां में बि ॾाढा आहिनि जो ॿुधंदा आहिनि, परंतु धारणा न थींदी आहे। धारणा तॾहिं थिए जॾहिं बुद्धि गोल्डन एजेड ठही वञे। जॾहिं असांजी बुद्धि गोल्डन एजेड थींदी न, तॾहिं धारणा थींदी। धारणा न थींदी आहे त ख़ुशी बि न रहंदी। हिकदमि हाईएस्ट पढ़ाई वारा बि आहिनि त लोएस्ट बि आहिनि। पढ़ाई में फ़र्क़ु त आहे न। उन्हनि खे केतिरो बि बेहद जो बाप सम्झाए, परंतु कॾहिं बि सम्झंदा ई न आहिनि। यादि बग़ैर तव्हां पवित्र कॾहिं न ठही सघंदव। बाप ई चुंबक आहे न। यादि बग़ैर असां पवित्र न रही सघंदासीं। बाप ई चुंबक आहे न। इन करे आहे न, जो जेतिरो सम्झे थो न, जंहिंमें जो विशेषता आहे। सम्झो घर में कोई माण्हू आहे, हाणे हुनखे ॿियो कोई कमु न आहे, लेकिन हुनजी विशेषता खे ॾिसो, हुन रीति हुन सां कमु कढो। ॿियो हुन सां एक्सपेक्ट न करो। हा, हुनखे धीरे धीरे प्यार सां सम्झाईंदा रहो, लेकिन उहो करे न करे असांखे हुन सां कुझु बहस में या लड़ाई झगड़े में न रचे। असांखे त बाबा ज्ञान ॾिनो अथई न। चाहे ज्ञान मार्ग में बि के कोई ॿार कीअं थो हले, कोई ॿार कीअं थो हले, त हीअं न चइणो अरे बाबा त ईअं चईंदो आहे, हीअ त ईअं करे ई नथो। लेकिन बाबा जंहिं आत्मा बाबा खे बाबा चए अथई, हुन में कोई न कोई विशेषता अवश्य हूंदी आहे। जो बाबा जे घर अचे थी, हुनखे उहो जो धारणा नथी करे सघे, हुनखे न ॾिसी करे हुन में जेकी विशेषता बाबा भरे अथई, जेके असां बाबा जे कार्य में यूज़ करे सघंदा आहियूं, हुन विशेषता अनुसार हुन आत्मा खे संबंध में लाहिणो खपे। ईअं न हीअ त हीअ ख़राबु आहे, हिनखे त हीअ ईंदो न आहे, हीअ फलानो फलानो, असां हुनखे अचण ई न ॾियूं, हुनखे कढी छॾूं न। हिन में हीअ ख़राबी आहे, हिन में केॾा ॿार ईअं कढी छॾंदा आहिनि न, लेकिन पोइ उहो डिससर्विस थींदी आहे न। त ऐं वॾनि जी पोइ कोई ॿुधंदो न आहे। भई वॾनि खे सम्झ में अचे थो, हा भई हिन में विशेषता आहे, रहे लेकिन नंढा किट करे अगरि हुनखे कढी छॾंदा, त इहे बाबा जी कार्य में असां विघ्न विझंदा आहियूं। त हीअं न विझणो खपे असांखे, न त हीअ असां ते बोझ चढ़ंदो आहे। बाबा हिकु त वीचार ॿारनि खे ढूंढे करे पाण जी कार्य में लॻाए, पोइ जेका बाक़ी ॿार आहिनि उहे हुनखे कढी छॾनि, त हीअ बोझ चढ़ंदो आहे। असांजो कार्य थोरी आहे, हीअ बाबा जो कार्य आहे। बाबा खे यादि करे, बाबा जी यादि में हर आत्मा जी जो विशेषता आहे हुनखे असांखे कार्य में लॻाइणो। तॾहिं त 33 करोड़ देवी देवता ठहींदा न, तॾहिं त बाबा जो कार्य संपन्न थींदो न। त पंहिंजी न हलाइणी आहे, इहे बाबा जा सभु घर आहिनि, इहे सभु बाबा, जेको बि बाबा चए थो, इहे सभु बाबा जा ॿार आहिनि। असांखे उन्हनि में गुड क्वालिटीज़ नथी ॾेखारण में ॾियनि त असांखे कोई बि लॉ पंहिंजे हथ में न उठाइणो आहे, न त पोइ पाप पईंदो आहे, धर्मराज जी सज़ा खाईंदव। बाबा जे कार्य में विघ्न विझो त कंहिंजे कार्य में विघ्न था विझूं, सिर्फ़ु पंहिंजो नाम वधाइण लाइ।
पाण खे अॻियां करण लाइ, ॿियनि खे ख़राबु करण लाइ। त बाबा चवंदा आहिनि उहे हिकदमि की बाबा चवंदा आहिनि की हर हिक में कोई न कोई विशेषता हूंदी आहे, हर हिक जी बुद्धि पंहिंजी पंहिंजी रीति धारणा कंदी आहे। ईअं न की बाबा जे कार्य में सभु उन अनुसार धारण करे हलनि, जंहिंमें जो धारणा थिए थी उनखे उन रीति कार्य में लॻाइणो। बाबा चवंदा आहिनि की ॾिसो, यादि बग़ैर तव्हां पवित्र कॾहिं न थी सघंदो। बाप ई चिंबक आहे न, उहा हिकदमि हाईएस्ट पावर वारो आहे, उन ते कॾहिं कट न चढ़ी सघंदी आहे। बाक़ी सभिनि आत्माउनि ते कट चढ़ंदी आहे, उन्हनि खे उतारे पोइ सतो प्रधान ठाहिणो आहे। बाप चवंदा आहिनि मामिकम यादि करो, ॿियो कोई में ममत्व न रहे। साहूकार खे त सॼो ॾींहुं धन दौलत ई साम्हूं ईंदो रहंदो आहे। असांखे सॼो ॾींहुं छा अचिणो खपे बुद्धि में? बाबा जो ज्ञान धन जो असां सभिनि खे बांटूं। ग़रीबनि खे त कुझु आहे न, परंतु ग़रीब बि कुझु समझदार हुजनि त धारणा करे सघनि। यादि बग़ैर किचिड़ो कीअं निकिरंदो? यादि बग़ैर किचिड़ो कीअं निकिरंदो? त असांखे पंहिंजी बि कट जेकी रही सही आहे उहो उतारणी आहे, ऐं ॿियनि जी बि उतारणी आहे। कहिड़ो कमु आहे असांखे? पूरे विश्व जी सर्व आत्माउनि जी कट खे उतारणो आहे। असां बाबा चवंदा आहिनि यादि बग़ैर किचिड़ो कीअं निकिरंदो, असां पवित्र कीअं ठहींदासीं? तव्हां हिते आया आहियो ऊच चोटी ते वञणु, ॼाणंदा आहियो बाप जी शिक्षा ते हलण सां असां ऊच सुख जी चोटी ते वेंदा आहियूं। बाप खे यादि करण सां असां ऊच सुख जी चोटी ते वेंदा आहियूं। हिन में महिनत आहे। बाप ईंदा आहिनि टावर ते वठी हलण लाइ, त श्रीमत ते हलणो पए। पहिरें नंबर में न लक्ष्मी नारायण जो गायन आहे, उहो हिकदमि टावर में हूंदा आहिनि। पोइ कुझु न कुझु कमु आहे। नई दुनिया खे ई टावर ऑफ सुख चइबो आहे न। हुते कोई मेरी चीज़ हूंदी न आहे, अहिड़ी मिटी न आहे जीअं हवा हुते लॻंदी, अहिड़ी हवा हुते लॻंदी न आहे जो मकाननि खे ख़राबु करे ॾे। स्वर्ग जी त ॾाढी महिमा आहे न, उन्हनि जे लाइ पुरुषार्थ करिणो आहे। लक्ष्मी नारायण केतिरा ऊच आहिनि, उन्हनि खे ॾिसण सां ई दिलि ख़ुशि थी वेंदी आहे। अॻियां हली करे ॾाढनि खे साक्षात्कार बि थींदो। शुरू में केतिरा साक्षात्कार थिया हुया, केतिरा बाबा सां बाबा जलवो ॾेखाई न, ताज आदि पाए करे ईंदा हुया। उहा चीज़ त हिते मिली न सघे। बाबा त जौहरी आहे न। अॻियां जो 50,000 में मणी वठंदा हुया, उहा हाणे 50 लख में बि न मिले। बाबा चवंदा आहिनि तव्हां स्वर्ग जे लाइ पुरुषार्थ था करो, हुते अथाह सुख आहे। बाप एतिरो पढ़ाईंदा आहिनि, परंतु ॿारनि में राति ॾींहं जो फ़र्क़ु पइजी वेंदो आहे। किथे राजा रानी, किथे दास दासी। त सुठी रीति जो पढ़ंदा आहिनि ऐं पढ़ाईंदा आहिनि, उहो छिपी न रही सघंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि जो सुठी रीति पढ़ंदा पढ़ाईंदा आहिनि, उहो छिपी न रही सघंदा आहिनि। झटि चवंदा बाबा असां फलानी जॻह वञी करे सर्विस कंदा आहियूं। बाबा असां फलानी जॻह वञी करे सर्विस कंदा आहियूं। सर्विस त ढेर पई आहे, सर्विस त ढेर पई आहे। तव्हांखे हिन जंगल खे मंगल अर्थात मंदिर ठाहिणो आहे। सर्विस त बाबा चवनि था अञा ढेर सर्विस पई आहे। केतिरी आत्माऊं अञा ताईं बाबा सां मिलणु चाहींदियूं आहिनि, जो अञा ताईं बाबा खे सॾु थी करनि, मूर्तियुनि में थी ढूंढनि, उहो बाबा सां मिलणु चाहींदियूं आहिनि। त अहिड़ी आत्माउनि खे बि त संदेश पहुचणो आहे ताकी उहो बाबा सां मिली सघनि। बाबा चवंदा आहिनि रोटी टुकड़ खायो न खायो, इहा भॼो सर्विस थिए। जेका ॿार सुठा हूंदा आहिनि न, जो पढ़ंदा आहिनि ऐं पढ़ाईंदा आहिनि, उहे छिपी न रही सघंदा आहिनि। थोरो बहुत रोटी आदि खायो ऐं सर्विस ते भॼी वेंदा आहिनि। धंधे वारा माण्हू हीअं कंदा आहिनि। अच्छा ग्राहक अची वियो त पोइ खायो न खायो भॼो। धन कमाइण जो शौक़ु रहंदो आहे न उन्हनि खे। इहे त बेहद जे बाप सां अथाह धन मिलंदो आहे। भले थोरो टाइम पियो आहे, परंतु कल्ह शरीर छुटी वञे कोई भरोसो थोरी आहे। इहे त थोरो टाइम पियो आहे, परंतु कल्ह शरीर छुटी वञे इहो भरोसो न आहे। विनाश त थियणो ई आहे।
तव्हांजे लाइ त मिरुआ मौत मलुक जो शिकार। बाबा चवनि था की भले कल्ह असांखे पतो आहे भई अञा शरीर इहा सेवा करणी आहे, लेकिन जो अॼु आहे उहो अॼु ई करे वठो। हीअं कल्ह ते न सोचो, सुबुह जो संकल्प आयो सुबुह जो ई करो, ॾींहं ताईं बि न रखो। छो जी हाणे त ॾिसो त शरीर ते भरोसो थोरी आहे, कोई भरोसो न आहे, विनाश त थियणो ई आहे। कोई तव्हांजे लाइ ई आहे न, मिरुआ मौत मलुक जो शिकार। तव्हांजी ख़ुशी जो पारवार न आहे, तव्हांखे बेअंत ख़ुशी हुजणी खपे, तव्हांखे ॾाढनि जो कल्याण करिणो आहे न। पिछाड़ी खे कर्मातीत अवस्था थियणी आहे, पिछाड़ी में असांजी कर्मातीत अवस्था थियणी आहे। हिन समय त कर्मातीत अवस्था थी वेंदी, पोइ त असांखे कुझु सुठो ई न लॻंदो, असांखे कंहिंखे ॾिसण ई पसंदि न कंदासीं असां, पोइ असां ज्ञान सेवा कीअं करे सघंदासीं। इन करे असांजी उहा स्थिति ठाहे रखणी आहे की सेकेंड में ऑडर मिले ऐं फटाफट असां हुन स्थिति में स्थित थी वञूं। लेकिन असांखे हिते रही करे सेवा बि त करणी आहे न, त इन करे सेवा कंदे हुए बि अंदरि उहा असांजी यादि रहे, असांखे स्मृति में रहे की असां हिते सिर्फ़ु सर्विसर था आहियूं, बाक़ी त कुझु बि न खपे असांखे। तव्हांखे बेअंत ख़ुशी हुजणी खपे, तव्हांखे ॾाढनि जो कल्याण करिणो आहे, पिछाड़ी जो कर्मातीत अवस्था थियणी आहे। तव्हां यादि कंदे कंदे अशरीरी थी वेंदा आहियो, तॾहिं अनायास ई उड़ंदा आहिनि, तॾहिं अनायास ई उड़ी वेंदासीं असां, बसि आत्मा पहुची बाबा सां। इहा वॾी महिनत आहे। कोई त ॾाढी सर्विस कंदा आहिनि, सॼो ॾींहुं म्यूज़ियम ते सम्झाइण लाइ बीठा रहंदा आहिनि, ॾींहुं राति सर्विस में तत्पर रहंदा आहिनि। सैकड़ो म्यूज़ियम खुली वेंदा, लाखो माण्हू तव्हां वटि ईंदा, तव्हांखे फ़ुर्सत ई न मिलंदी। सभिनि खां जास्ती तव्हांजी दुकानु निकिरंदी हिन अविनाशी ज्ञान रत्ननि जी। ॾिसो बाबा चवनि था, कॾहिं चयईं बाबा एॾो पहिरियों, सभिनि खां जास्ती असांजी इहा दुकानु निकिरंदी हिन अविनाशी ज्ञान रत्न दान करण जी दुकानियूं निकिरंदियूं। अच्छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य साथ, धारणा ज्ञान जी धारणा करण जे लाइ पहिरियों पंहिंजी बुद्धि गोल्डन एज ठाहियो। बाप जी यादि जे सवाइ ॿियो कहिड़ी बि चीज़ में ममत्व न रहे असांजो। ॿियो आहे कर्मातीत अवस्था खे प्राप्त करे घर वञिणो आहे। घर वञण जे लाइ अशरीरीपन जो अभ्यास करो। बाप जी यादि जे सवाइ ॿिए कंहिंमें बि असांजी ममत्व न हुजे। ॿियो बाबा चवनि था कर्मातीत अवस्था खे प्राप्त करे घर वञण लाइ अशरीरी ठहिण जो अभ्यास करो। पंहिंजी चाल बि ॾिसो कि मां कंहिंखे दुख त न ॾींदी आहियां, बाप समान मिठा ठहिया आहियूं असां। अंदरि बि हुजिणो खपे, असांखे अंदरि बि गृहस्थीपन न हुजिणो खपे कि मां जो चवां थी उहो मञे। असां फ़रिश्ता आहियूं, असां ट्रस्टी आहियूं, असां सभिनि जे लाइ शुद्ध संकल्प, शुभ भावना, शुभकामना रखी करे पंहिंजो संदेश ॾियो, शिक्षाऊं ॾियो। स्नेह, सत्यता, अथॉरिटी, सत्यता जी अथॉरिटी, निर्माणता, महानता, ये सभी असां स्वयं में धारण करे सेवा करो, ॾाढो मिठो थी करे। कॾहिं बि न सोचो मां जो चवां थी उहो ई थिए, उहो ई मञो, इनखे चइबो आहे गृहस्थीपन। लेकिन असां त ट्रस्टी आहियूं न। वरदाना सहन शक्ति जी धारणा द्वारा सत्यता खे अपनाइण वारा सदा जा विजयी ठहो। दुनिया वारा चईंदा आहिनि कि अॼुकल्ह सचा माण्हू खे हलण ई मुश्किल आहे,
कूड़ ॻाल्हाइणो ई पवंदो आहे। कई ब्राह्मण आत्मायूं बि सम्झंदियूं आहिनि काथे काथे चितराई सां हलणो पवंदो आहे, लेकिन ब्रह्मा बाप खे ॾिठो सत्यता व पवित्रता जे लाइ केतिरो अपोज़िशन थियो, पोइ बि घबराया न बाबा। ब्रह्मा बाप खे ॾिठो सत्यता व पवित्रता जे लाइ केतिरी ऑपोज़िशन थी, लेकिन पोइ बि बाबा घबराया। सत्यता जे लाइ सहन शक्ति जी आवश्यकता हूंदी आहे, सहन करिणो पवंदो आहे, झुकणो पवंदो आहे, हार मञणी पवंदी आहे, लेकिन उहा हार न आहे, सदा ही जे लाइ विजय आहे। अर्थात कि असांखे सहन करिणो पवंदो, असांखे काथे काथे झुकणो पवंदो, उन्हनि दुनिया जे हिसाब वारनि सां माण्हुनि सां हार बि खाइणी पवंदी पई। ठीकु आहे, तव्हांखे जो करिणो आहे करो, असां त पवित्र रहंदासीं, असां त हीअं ई मञी करे हलंदासीं। त दुनिया वारनि जे हिसाब सां सभु कुझु छॾे छॾियो, उन्हनि सां ईअं करे छॾियो, उहो असांखे कुझु बि चवण सां हार माने छॾियासीं। लेकिन उहा दुनिया वारनि जे साम्हूं हार आहे, लेकिन बाप जी श्रीमत असां धारण करे हलूं था, उन में त विजय प्राप्त कई न। असांखे हाणे अहिड़ो विजयी आत्मा ठहिणो आहे। भई कोई असांखे ग़लति उहो करे करे कोई असांखे किराए बि उल्टो सुल्टो बि चए, असां त पवित्र रहूं, सच्चा रहूं। थींदो न कई बार असां सच जी राह ते हलंदा आहियूं, शुद्ध रहंदा आहियूं, त कई माण्हू असांखे दुनिया में उल्टो सुल्टो चईंदा आहिनि, इहे त पागल आहिनि, इहे त फलाना आहिनि, फलाना तव्हांखे कढी बि छॾंदा, तव्हांखे नौकिरी धंधे मां बि कढी छॾंदा, तव्हां बिल्कुलु अकेला थी वेंदव। त ईअं लॻंदो हा भई असां उन्हनि जे साम्हूं, लेकिन असांखे लड़णो झगड़ो न आहे, आर्ग्यू न कई असां, त जीअं असां उन्हनि जे अॻियां झुकी वियासीं, ठीकु आहे भई तव्हांजो चओ था उहो ई सही आहे, असां त पंहिंजे मथे बाबा जी मथे हलंदासीं। त उहो बाबा जी जेको कार्य स्वर्ग जी राजधानी स्थापना थिए थी, हुन जे हिसाब सां त विजय प्राप्त कई न असां। त बाबा चवनि था हिन रीति विजयी ठहींदा आहियूं। स्लोगन आहे प्रसन्न रहण ऐं सर्व खे प्रसन्न करणु, इहो आहे दुआयूं वठणु ऐं दुआयूं ॾियणु। ख़ुदि सदा प्रसन्न रहण ऐं सर्व खे प्रसन्न करणु, इहो आहे दुआयूं वठणु ऐं दुआयूं ॾियणु। अव्यक्त साइलेंस द्वारा डबल लाइट फ़रिश्ते स्थिति जो अनुभव करो। मुंहिंजो त हिकु बाबा ऐं मुंहिंजो सभु कुझु हिन हिक में ई समाइजी वञे। मुंहिंजो त हिकु बाबा ई आहे ऐं मुंहिंजो सभु कुझु हिन हिकु मुंहिंजे में ई समाइजी वञे, बाबा में ई समाइजी वञे। जाते चाहो, जीअं चाहियो, जेतिरो समय चाहियो ओतिरो समय मन एकाग्र थी वञे। बसि मन में ॿियो कोई संकल्प अची न सघे, अहिड़ो असांजो मन मित्र थी वञे। बुद्धि सदा बाबा सां गॾु लॻी रहे, संस्कार असांजा बाप समान थी वञनि। बसि मन वश में हुजे। हिन एकाग्रता अर्थात हिकु स्वीट साइलेंस जी स्थिति द्वारा सहजी डबल लाइट फ़रिश्ते स्वरूप जी अनुभूति थींदी। हिन एकाग्रता अर्थात हिकु स्वीट साइलेंस जी स्थिति द्वारा सहजी डबल लाइट फ़रिश्ते स्वरूप जी अनुभूति थींदी। त असांखे छा करिणो आहे, सभु कुझु मुंहिंजो बाबा में समाए छॾो। त मुंहिंजो कुझु आहे ई न, बसि मां आत्मा निराकार ऐं बाबा बि निराकार, बाक़ी सभु बाबा जो आहे। त काॾे मन भटकंदो, काॾे बुद्धि वेंदी, कोई बि आवाज़ ईंदियूं, कुझु बि ईंदियूं, असांजो कुझु आहे न, असांखे कुझु पतो ई न आहे। असांखे त बसि पतो आहे मां आत्मा ऐं बाबा आहे, बसि ॿियो काथे बुद्धि भटकंदी न। त सभु कुझु समाइजी वियो न, कुझु सम्झ में ई नथो अचे, कोई आवाज़ अचे थी, छा आहे, असांजो मतिलबु ई न आहे न। त असां जेतिरो हिन स्थिति में स्थित रहंदासीं न, त असां फ़रिश्तो थींदा वेंदासीं। ऐं हीअं न कि
त छा थींदो, असांखे जो बि दुनिया में असांजे आसपास या पूरी दुनिया में जो बि दुख परेशानी थिए थी, हुननि आत्माउनि वटि बि बाबा जी किरनियूं पहुचंदियूं। ही सभु कुझु हिक में समाइजी वञे ऐं हिक खे असां यादि करूं, इन सां ई असां सर्व जी मदद करे सघंदा आहियूं। हिन सां ई असां सर्व जी मदद करे सघंदा आहियूं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो,